अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भरी कार आवां हैं मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। नाज़रीन, ठठी ऐं सिजावल ज़िलनि में गुटके माए समेत मंशियात जो आज़ार वधण करे नौजवान नस्ल वात जे कैंसर में मुब्तला थी वियो। संदन वात खुलण भी मुश्किल बणियल वात जे कैंसर वारी बीमारी में वरतलनि जो एहतिजाज संदन सरकारी खर्च ते इलाज कराए हयातियूं बचाइण समेत मंशियात फिरोशन खिलाफ़ कार्रवाई जी घुर करे छॾी आहे। सिंध ऑनलाइन टीवी ठठे जे ब्यूरो चीफ एम अशरफ खुश्क जी ख़बर मूजिब जाती चौक ऐं उन जे आस पास जे रहवासी 20 खां वधीक गुटको माओ ऐं ॿिए मंशियात वापराइण जे करे वात जे कैंसर में मुब्तला मुक़ामी रहवासियुनि ख़िदमत ख़ल्क़ कमेटी मीरपुर बठोरो ऐं शहरी अमन कमेटी जे अॻुवाणनि सैयद मोहम्मद हाशिम शाह बुखारी, मोहम्मद इस्माइल रिंद, हाजी हमज़ो सोहो, वकील गुलाम मुस्तफ़ा शाह, वकील इशफाक हुसैन शाह, मोहम्मद हुसैन सोलंगी, मोहम्मद इकबाल हुसैन रिंद ऐं ॿियनि मखली ते एहतिजाज कंदे चयो त संदन इलाइक़े में गुटको माओ मेनपुड़ी समेत समूरी मंशियात पुलिस जी निगरानी में जारी आहे, जंहिंजे करे नौजवान नस्ल इन ज़हर में मुब्तला थी जानियूं ज़ाया करण ते मजबूर बणियल आहे। हुननि चयो त इलाइक़े जे 20 खां वधीक बीमारियुनि में मुब्तला अल बचायो जिसकाणी, अली मोहम्मद मक्सी, नज़ीर सोहू, हिदायतुल्लाह सोहू, मोहम्मद मला, अब्दुल रज़ाक रिंद, मंजूर अली, यारो जट ऐं ॿिया शामिल आहिनि, जिन खे गुटको माओ वापराइण करे खेनि वात में कैंसर थी वियो आहे, जंहिंजा वात बि खुली नथा सघनि। हुननि चयो त असां पंहिंजी मदद पाण ते हेठि संदन इलाज कराइण में मसरूफ़ बणियल आहियूं, पर हिते एहतिजाज करण जो मक़सदु मंशियात फिरोशन खिलाफ़ कार्रवाई करे उन ज़हर खे बंदि कराइण आहे। हुननि चयो त SSP सिजावल सां पिणु काफ़ी भेरा मिलिया आहिनि, पर पुलिस मंशियात फिरोशन खिलाफ़ कार्रवाई करण लाइ तयारु नाहे। हुननि घुर कई त सिजावल ऐं ठठे ज़िलनि मां समूरी मंशियात जो ख़ात्मो आणे नौजवान नस्ल खे तबाही खां बचाए वात जी कैंसर में मुब्तला माण्हुनि जो सरकारी ख़र्च ते इलाज कराए संदन हयातियूं बचायूं वञनि। ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज करण सां गॾु इंसाफ़ लाइ अदालत में वेंदासीं। वधीक ख़बरुनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।